नाज़रीन, मातली जे तक PS 70 ते नंढी चूंड 20 मई ते थींदी। इंतजामिया पारां समूरियूं तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। ज़मनी इलेक्शन में 6 अहम उम्मीदवार हिस्सो वठी रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर बदीन अज़हर हुसैन टावरी मुताबिक़ चूंड में 6 उम्मीदवार मध्य मुक़ाबिला आहिनि, जॾहिं त चूंड लाइ समूरी तैयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। PS 70 मातली जे तक ते थींदड़ नंढी चूंड में PP तर्फ़ां हाजी मोहम्मद दारा हाले पोटो, JUI जे मौलाना गुल हसन ज़ऊर, GTA जो शाहिद वर्क, मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो असद लगारी, तहरीक लब्बैक पाकिस्तान जो पीर मोहम्मद अली जान सरहंदी, आज़ाद उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ हाले पोटो चूंड में हिस्सो वठी रहिया आहिनि। मातली जे तक PS 70 जी आबादी 4,73,000 खां वधीक आहे। तक में रजिस्टर्ड वोटनि जो तइदाद 1,66,809 रिकॉर्ड कयो वियो आहे। PS 70 ते थींदड़ नंढी चूंड लाइ 123 पोलिंग स्टेशन क़ाइम कई वियूं आहिनि। 41 पोलिंग हसास, जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन खे इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। PS 70 ते थींदड़ ज़िमनी इलेक्शन दौरान 1,671 पुलिस अहलकार, जॾहिं त 395 रेंजर्स अहलकार सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। PPMPA बशीर अहमद हाले पोटो जे वफ़ात करे वञण सबबि मातली जो तक PS 70 ख़ाली पियल हो, जंहिं ते इलेक्शन कमीशन पारां 20 मई ते ज़िमनी चूंड कराई पई वञे।